ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदासीं। कोटड़ी में हैदराबाद पुलिस हथां 18 ॾींहं अॻु खंभे गुम कयल नौजवान राजा चन्ना ऐं तुफ़ैल चन्ना ज़ाहिर नाहिनि कया विया। संदन वारसनि कोटड़ीअ में एहतजाज कयो आहे। वारसनि मूजिबि 18 ॾींहं गुज़री वञण जे बावजूदि नौजवाननि खे ज़ाहिर नाहे कयो वियो। SHO फुलेली 10 लख रुपया रिश्वत घुरी आहे। वारसनि मूजिबि पोइ ताईं पैसा किथां आणियूं, ख़दशो आहे त नौजवाननि खे जुड़तू मुक़ाबले में मारियो या हौफ़राए न कयो वञे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। हैदराबाद मां पुलिस हथां 18 ॾींहं अॻु खंभे गुम कयल नौजवान राजा चन्ना ऐं तुफ़ैल चन्ना खे ज़ाहिर न करण ख़िलाफ़ संदसि वारसनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। कोटड़ीअ मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर असद मंगरे असांखे जॉइन कयो आहे। असद, छा चवणु आहे नौजवाननि जे वारसनि जो? जी अली रज़ा, कोटड़ी में गुज़रियल महीने हैदराबाद पुलिस हथां 4 नौजवान खंभे गुम किया हुआ। चन्ना बिरादरी जे तुफ़ैल चन्ना जे वारसनि पारां एहतजाज कयो आहे। खंभे गुम कियल नौजवान जे अमर, रोज़ीना ऐं ज़रीना अली ॿियनि एहतजाज कंदे ॿुधायो आहे त 18 ॾींहं अॻु हैदराबाद पुलिस SHO फुलेली निसार शाह बिच बदल माण्हुनि राति जो ऊंदाई में घर जो तकदुस पायमाल कंदे घर जा सोना ज़ेवर ऐं लखे रुपया जेके आहिनि उहे बि खणी विया आहिनि ऐं कुझु जेके मोटरसाइकिलूं उहे पाण सां गॾु खणी विया आहिनि। नौजवाननि खे जेको आहे 18 ॾींहं गुज़री चुका आहिनि, पर हिन वक़्तु ताईं जेको उन्हनि खे आज़ादु नथो कयो वञे। जॾहिं त हुननि जो इहो चवणु आहे त लखे रुपया असां खां उन्हनि जी आज़ादी लाइ जेको आहे अली निसार शाह SHO जेको आहे उहो तलब करे रहियो आहे। यादि रहे तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गुज़रियल ॾींहं में जेको आहे हिते ITO वायरल थी हुई, जेको हुजूर बख़्श जी घरवारी जेकी पैसा घुरी रहियो SHO निसार शाह 1,80,000 रुपए जी घुर करे रहियो त इन्हनि खे आज़ादु कयो वञे। पर हिन वक़्तु ताईं हुजूर बख़्श समेत चन्ना बिरादरी जा जेके नौजवान आहिनि, तुफ़ैल चन्ना, राजा चन्ना ऐं जेको जावेद बबर आहे उहो हिन वक़्तु ताईं आज़ादु न थी सघिया आहिनि, जिन जेको वारसनि पारां जेको आहे उहो एहतजाज कयो। असद, जेका SHO आहे फुलेली जो उनजी वीडियो ऑडियो लीक थी, उनजी बि जांच जेका आहे उहा अञा न थी सघी आहे ऐं SHO खे मुअतल कयो वियो आहे। हुजूर बख़्श वारो मामिलो आहे, ही 2 नौजवान ॿिया आहिनि, इन्हनि जो मामिलो आहे। ॿिया बि के मामला हूंदा जेके इन हवाले सां जेके इन से मुंसलिक हूंदा SHO निसार शाह सां। त छा का निसार शाह खे का खुलियल छूट मिलियल हुई जो उहो सरेआम उहो माण्हुनि खां पैसा वठंदो रहे थो, उगाड़ींदो रहे थो ऐं पुलिस जा आला अमलदार उहे किथे आहिनि ऐं उन्हनि जी बि किथे न किथे का मिली भगत आहे? छा मामिलो आहे जो SHO निसार शाह जेको आहे उहो ऋण ॿारे ॾिनो आहे? जी अली तव्हांखे ॿुधायां त SSP अमजद शेख हिन ॻाल्हि जो नोटिस वरितो हो त इंक्वायरी कमेटी क़ाइमु कई आहे। जॾहिं इंक्वायरी कमेटी बि हिन वक़्तु ताईं जांच पूरी न कई आहे, जॾहिं त हिकु दॿा मुसलसल निसार शाह जे दॿा सबबु जेको आहे जेकी हुजूर बख़्श जी घरवारी आहे उहा पंहिंजे बयान तां फिरी वई आहे, छो जो लखे रुपया उन्हनि खे जेके आहे उनजो हुजूर बख़्श जेको मुड़ुसु हुनखे आज़ादु करण जो बि चयो वियो, आसिरो न वियो। पर हिन वक़्तु ताईं नौजवान जेके वालिदैन आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि। उन्हनि जे घर में जेको आहे कोराम मचल आहे। वरी महिरबानी।